कश्मीर का रिपोर्ट ॾिसूं था भक्त अली चाचड़ जी। कश्मीर ॻोठ खमीसो चाचड़ में 3 ॾींहं गुज़रण बावजूद का भी गिरफ़्तारी अमल में न आई। बख्श अली चाचड़ दाई ते चयो त अल वजायो चाचड़। आसिफ अली आशिक अली मुंहिंजे पीउ मां समेत सभिनी गरबातनि खे धकणी फरार थी विया हुआ। उन खां पोइ कश्मीर थाणे ते पहुतासीं त पुलिस वारनि पैसा घुरिया, न को फरियाद वरिती, न ई एंट्री दाख़िल कई वई। अञा ताईं का भी गिरफ़्तारी अमल में न आई आहे। इहे साॻे जवाबदार अञा ताईं असांखे धमकाए रहिया आहिनि। जान खे ख़तरो आहे, जॾहिं त ही मसइलो कोर्ट छगोरी जे फ़ैसिले बाद ख़त्म थी चुको आहे। कोई भी कोर्ट जे फ़ैसिले खे नथा मञनि। असां SHO कश्मीर SSP कश्मीर के अपील था करियूं त जवाबदार खिलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई करे त जीअं असांजी जान खे तहफ़ुज़ मिले ऐं इंसाफ़ थी सघे। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध सोशल मीडिया चैनल।